माहिर डिघे वक़्त खां खलाई मखलूक जी ॻोल्हा में आहिनि, पर इन हवाले सां हेल ताईं जोगी कामयाबी नाहे मिली सघी। इन ते बहस बि हलंदो रहंदो आहे त खलाई मखलूक जो हक़ीक़त में को वजूद आहे या न, ऐं इहा ॼाण कंहिं वटि न आहे। इन लाइ माहिरनि जूं कोशिशूं जारी आहिनि ऐं हाणे माहिरनि नवां इंकिशाफ कया आहिनि। फल्कियात जे माहिरनि चयो आहे त खलाई मखलूक इम्कानी तौर ते अहिड़नि सयारनि ते लिकियल हूंदी जेके टर्मिनेटर ज़ोन्स में वाक़िअ आहिनि ऐं असांजे सिज जे बदिरां ॿियनि सयारनि जे चौधारी चकर लॻाए रहिया आहिनि। माहिरनि दरियाफ़्त कयो आहे त अहिड़नि सयारनि जे चौधारी हिकु बैंड हूंदो आहे जंहिंमें इम्कानी तौर ते पाणी बि थी सघे थो, जेको ज़िंदगीअ लाइ अणटर आहे। जांच टीम जी सरबराह डॉक्टर एना लोबो चयो आहे त इन्हनि सयारनि ते टर्मिनेटर ज़ोन जे हिक पासे गर्मीपद घटि आहे जिते पाणी बर्फ़ जी शिकिल में थी सघे थो, ऐं ॿिए पासे ॾींहं जी रोशनी आहे उते गर्मीपद एतिरो वधीक आहे जो उहा बर्फ़ बुख़ार थी उॾामी वञे थी। हिन रोशनी ऐं ऊंदाहीअ जे विच में जेको ज़ोन आहे उते पाणी आम हालत में थी सघे थो। डॉक्टर एना चयो आहे त इन्हनि सयारनि जी ऊंदाहे हिस्से ते बर्फ़ीला ग्लेशियर थी सघनि था जेके असांखे नज़र नथा अचनि, ऐं रोशन हिस्सो इंतिहाई गरम हुजण सबबि पाणी बुखार बणिजी वञे थो। इन जे विच में ट्वाइलाइट या टर्मिनेटर ज़ोन उहा जाइ थी सघे थी जिते ज़िंदगी मुमकिन आहे। इन्हनि मां केतिरा ई सयारा अहिड़ा बि आहिनि जेके इंसान जी ज़मीन जहिड़ा आहिनि, पर उहे ज़मीन जे उबतड़ सिज बदिरां ॿियनि सयारनि जे चौधारी घुमी रहिया आहिनि।